नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर ॾींदा रतुर रिपोर्ट मूजिब पुलिस रमज़ान जे भलारे महीने खे कमाई जो ज़रियो बणाए छॾियो। खुलेआम भञकणी जारी आहे। उन हवाले सां शहर जे मज़हबी सुञाण धुरिन ऐं प्रेस क्लब जे साहिबनि सां ॻाल्हाईंदे चयो त रमज़ान मुबारक महीने जे एहतराम ऑर्डिनेंस जी भञकड़ी हथ सां कराई पई वञे। चंद पैसनि जे करे होटलनि, मशरूबात, केबिन, आइसक्रीम ऐं बिरयानी वारनि खे इजाज़त ॾिनी वई आहे, जेको सरासर ग़लति अमल आहे। इन्हनि कमिश्नर लाट खणो SDM रतोदरो ऐं ॿिए कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि खां मुतालबो कयो त शहर में रमज़ान ऑर्डिनेंस ते अमल कराए हलंदड़ होटलनि, पकोड़नि, बिरयानी ऐं मशरूबात वग़ैरह जा दुकान बंदि कराया वञनि। जाग न्यूज़ रतोदरो रिपोर्टर अब्दुल वही चयो। Music Studio.